मौला को तरीक़ो ठाह, मूंखे शौक़ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ठीक आहे, मूंखे त ख़बर आहे तूं ॾिसी कोन सघंदे, पर तोखे इत्मीनान कराइणो आहे। हे साम्हूं तुंहिंजे जबल आहे, वॾो ताक़त वारो आहे। मां पंहिंजी तजल्ली मुबारक इन जे मथां फिटी थो कयां पियो, मुंहिंजी तजल्ली खे बेहिजाब कयां थो पियो। ज़र्रे बराबर तजल्ली करोड़ हिसनि जो करोड़ो हिसो आहे, उहा तजल्ली पंहिंजी जबल जे मथां फिटी थो कयां पियो। हाणे मूसा जेकॾहिं जबल बीही वियो, अञी बर्दाश्त करे वियो, इन जे ज़ुरोब खे ताब खे जलवे खे सही वियो, त पोइ तूं बि ॾिसी सघंदे। पर जे जबल न सही सघियो त मूसा तूं बि ॾिसी कोन सघंदे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे, फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन वखर्र मूसा साइक़ा। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजी तजल्ली जबल जे मथां फिटी कई आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे तजल्ली पहुचण जी देर आहे। पहुचण सां हेॾो वॾो जबल जेको हो केकड़नि में मैलनि जे मुफ़ासिले में फैलियो पियो हो, तमामु आसमान सां हुन बुलंदी ते ॻाल्हियूं पिए कयूं। अल्लाह जे नूर जी तजल्ली पवंदी वई त सॼो सड़ी ख़ाक थी वारीअ जे दाणनि वांगुरु बणिजी वियो, ज़रा ज़रा थी वियो। ऐं मूसा बेहोश थी किरी पियो। फलम्मा अफ़ाक़, इन जे तफ़सीर में बुज़ुर्गनि लिखियो आहे, ख़ुसूसन अल्लामा अली कारी शिफ़ा शरीफ़ जे शरह में लिखियो आहे। पाण फरमाइनि था पिया जमल मूसा अलैहिस्सलाम होश में आयो त होश आयो 40 ॾींहनि खां पोइ। घणनि ॾींहनि खां पोइ अदा ज़ोर सां चवंदा हलो, घणनि ॾींहनि खां पोइ? 40 ॾींहनि खां पोइ होश में आयो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी पियो हो। हाणे बेहोशी खां पोइ 40 ॾियारे होश में आयो आहे। तजल्ली सही कोन सघियो आहे, पर नूर जी लाइट अखियुनि में अची वई हुई। अखियूं जो बंदि थियूं त कुझु न कुझु लाइट अंदरि रहिजी वई आहे। 40 ॾींहं खां पोइ जीअं जो मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अखि मुबारक खोली आहे, नज़र खोलण सां मूसा अलैहिस्सलाम जी पहिरीं पहिरीं नज़र उठनि जे कतार जे मथां पई आहे। 100 उठ आहिनि या 200 उठ आहिनि। जीअं जो मूसा अलैहिस्सलाम अख पटी, उठनि जे मथां पहिरीं नज़र पई। अल्लामा अली कारी फरमाए तो तमाम जो तमाम 100-200 जेके उठा सड़ी खाक थी विया। हिकिड़ो उठ न बचो। पर मूसा अलैहिस्सलाम जेको बेहोश थी वियो हो, जबल खे जंहिं तजल्ली जलायो, मूसा जे निगाह वरी उठनि खे जलायो। अखियुनि में जेको पावर आयो उन में फ़ाइदो इहो थियो, कान यंज़ुर मूसा फी लैलत ज़ुलमा अला सफ़ा। अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, उन ॾींहं खां पोइ हज़रत मूसा जी नज़र वधी वई, एतिरी वधी वई जो अंधेरीअ राति में 30 मैलनि जे मुफ़ासिले ते जेकॾहिं माकोड़ी जबल ते घुमंदी त मूसा अलैहिस्सलाम 30 मैलनि ते ऊंदा ई राति में ॾिसंदो। बर्दाश्त भी करे कोन सघियो आहे, सही भी कोन सघियो आहे, पर वरी भी फ़ाइदो इहो अखियुनि में आयो आहे जो ख़ुदा जे नूर जी लाइट थोड़ी जेका हुन जे अखियुनि मुबारकनि में आई त मूसा जी नज़र वधी वई। एतिरे क़दुरु जो हज़रत मूसा नबी अलैहिस्सलाम ऊंदा ही राति 29 जी भली छो न हुजे, जबल जी चोटीअ ते माकोड़ी घुमे त मूसा अलैहिस्सलाम ॾिसी वठे। हाणे जेको अंधेरी राति में ऊंदा ही राति में 30 मैल ॾिसे, सो ॾींहं जो भला 60 मैल त ॾिसे या न ॾिसे? केरु हो चओ मूसा अलैहिस्सलाम, पर जंहिं रूबरू रब खे ॾिठो हूंदो तंहिंजे निगाह जो छा कमाल हूंदो। मूसा होश रफ्त अज यक परत ए सिफात, तू ऐन ज़ात में निगरी व दर तबस्सुमी। कुर्बान नबी पाक तो जे ज़ात बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम सिफ़ाती तजल्लीअ खे ॾिठो आहे ऐं होश खां निकिरी बेहोश थी वियो आहे, पर उन जे बावजूद भी हज़रत मूसा जी नज़र वधी वई आहे। ऐं कुर्बान तो जा हबीब तो जे ज़ात बाबरकात तू ऐन ज़ात में निगरी व दर तबस्सुमी। तो पाण फरमायो रअयतु रब्बी अज़्ज़ व जल, मां पंहिंजे रब करीम जे ज़ात बरकात के ॾिठो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तुंहिंजे निगाह तां कुर्बान वञा जो तूं बेहोश त कोन थियो आहे, रब खे ॾिसी बि पियो, मुरकी बि पियो।
हाँ माज़ागल बसर व मा तगा। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे दीदार जे वक्त में न को अख पियो छिंबे न को मुंह पियो फेराए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब खे दीदार पियो कराए। जे मूसा अलैहिस्सलाम सिफ़ाती तजली ॾिठी आ 30 मेलनि जे मुफ़ासिले ते रात जो नज़र पई आ। जेको रूबरू रब जो दीदार करे आयो आ ख़ुदा पाक जो कसम आ उन मुहम्मद करीम जी कायनात जे ज़र्रे ज़र्रे ते नज़र छा कीदो आहे या नाहे? ॾाढे ॻाल्हि मुस्तफ़ा जी नज़र आहे या नाहे? हबीबन करीमन जी नज़र आहे या नाहे? मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी निगाह ता कुर्बान वञा। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम त निगाह महबूब जी वसी आ पर हबीब जे ग़ुलामन खे ख़ुदा ताला केतिरी नज़र ॾिनी आ। हज़रत फारूक आज़म जे ख़िलाफ़त जो दौर आ, जंग लगी आ। ईरान जे भर में हिकिड़ो निहावंद जो ॻोठ आ। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत सारिया खे ओॾे जंग ते मोकिलियो आ। सारियो सिपा सालार बणिजी 250 मील मदीने पाक खां ॿाहिरि जंग करे रहियो आ। लड़ाई हलंदे हलंदे हिकिड़े पासे जबल आ, ॿिए पासे मैदान जंग जो आ। मुसलमाननि जी पुठी जेका आहे सा जबल जे तरफ़ आ। साम्हूं काफ़रनि सां लड़ाई पई हले, मजूसनि सां लड़ाई रही आ। जंग कंदे कंदे काफ़रनि सोचो मुसलमान सां साम्हूं असां विड़ी कोन सघंदासीं, हिकिड़ा साम्हूं लड़ो, ॿिया वरी चोरी चोरी पुठियां जबल तां फिरी मुसलमाननि ते हमलो कयो। मुसलमाननि ते हमले करण जे लाइ हज़रत सारिया जे लश्कर ते हमले करण जे लाइ निहावंद जे शहर में मदीने खां 250 मील परे काफ़र हली आया। ऐन जुमे जे नमाज जो टाइम आ। अमीरुल मोमिनीन फारूक आज़म जुमे ते खुतबो पढ़ी रहियो आ। मिंबर ते खुतबो पढ़े बि पियो पर मुंहिंजा प्यारा बुजुर्गो खुतबो को नथो पढ़े, 250 मील ते लश्कर जी कमान बि थो संभाले पियो। बीठो मस्जिद नबवी में आ, बीठो महबूब जे मिंबर ते आ, खुतबो जुमे जो पढ़ी रहियो आ, मदीने जे शहर में आ पर हज़रत उमर साईं जी नज़र निहावंद में भी पहुती पई आ। काफ़र पोए पासे जबल खां फिरी अची हमलो पिया कनि। हज़रत अमीर उमर खुतबे जे दौरान पाण इरशाद फरमायो, ओ सारिया जबल जे पासे जो भी ख्याल कजा, ओ सारिया जबल जे पासे भी ख्याल कजा। 3 दफ़ा पाण लफ़्ज़ फरमाया अथनि। उन खां पोइ वरी खुतबो जारी फरमायो अथनि। नमाज पढ़ी आ, वादा थिया असहाब सगोरा पुछनि था पिया ऐं अमीरुल मोमिनीन निहावंद में हलियो वियो आहे सारियो 250 मील परे आ, हिते आहे कोन, अवां पाण हुनखे मोकिलियो आहे, अवां छा पिया चओ त जबल जे पासे जो ख्याल कजा। पाण फरमाइनि था मां हितां हितां मेंबर तां ॾिठो पे काफ़र जबल जे पासे फिरी आया हा, ओचितो मुसलमाननि ते हमलो करण वारा हा, मुसलमान बेखबर थी लड़ी रहिया हा। मां मुसलमाननि जे सिपा सालार हज़रत सारिया खे सॾु करे ख़बरदार कयो आहे त जबल जो भी ख्याल कजा, पोयां काफ़र अचनि था पिया। अल्हम्दुलिल्लाह सारिये पोयां भी संभाल लधी आ, पोयां भी काफ़र भॼी आ, अॻियां भी काफ़रनि खे शिकस्त अची वई आहे। मुहम्मदी शेरनि खे ख़ुदा फतह ॾेई छॾी आहे। सहाबा किराम ओ ॾींहुं ओ टाइम उहा तारीख़ ओ वक़्तु लिखी नोट करे छॾियो आहे। हज़रत सारियो रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो फतह करे निहावंद खे मोटी आयो आहे, उन खां हवाल वठनि था, पुछनि था ॾे ख़बर। सॼो इहो वाक़ियो हज़रत सारिये ॿुधायो। असां लड़ी रहिया हुआसीं, काफ़र साम्हूं हा, पुठियां जबल हो, असांखे ख़बर कान पई, काफ़र पोयां जबल तां चढ़ी हमले करण वारा हा, असां बेख़बर हुआसीं। ऐन जुमे जे नमाज़ जो टाइम हो त मां पंहिंजे कननि सां आवाज़ ॿुधो, अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो आवाज़ बि सुञातुमि जेको मूंखे सॾ करे चए पियो त जबल जे पासे जो ख़्यालु कजां। अमीरुल मोमिनीन जे ख़बरदार करण सां मां पोइते वाझायो त वाकई काफ़र आया पे। पोइ पंहिंजो लश्कर जो जथो मोकिले ओॾां उन्हनि खे भॼायोसीं, साम्हूं वारनि खे शिकस्त ॾिनीसीं। इहो जुमे जे नमाज़ जो टाइम हो जो ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात असांखे फतह याबी अता फरमाई आहे। ही केरु आहे? चओ मुहम्मद करीम जो ग़ुलाम आहे। अबा चओ केरु आहे? मुंहिंजे प्यारे मुहम्मद अरबीअ जो ग़ुलाम आहे। जेकॾहिं ग़ुलाम जी नज़र आहे जो बीठो मदीने में आ ऐं आलम इस्लाम में जिथे बि को मुस्लमान लड़ी रहियो आहे उन जी उते नज़र आहे। छा मुहम्मद अरबी जेको पंहिंजे रब करीम जो दीदार करे आयो आहे, अॼु उन मुंहिंजे मुस्तफ़ा जी खिपरे वारनि ते नज़र कान्हे का? ॾाढे ॻाल्हि आहे।
अज मुझे हबीबन करीमन जी रूहानी निगाह मुबारक तवाजे मथौं आ असांजे मथौं आ। केर आया हल केर वेठा हल केर कुरान बुधन ता पिया केड़ा केड़ा महफिल में मौजूद हल पांजा कारोबार फिटा करे मां मोहम्मद करीम जे पाक कलाम के बुधण जे ला आया हल। अल्लाह पाक जो कसम आ असांजो ईमान अकीदो आ त अल्लाह जे अता सां खुदा जे मेहरबानी सां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरका जी निगाह पूरी रूह ज़मीन वारन जे मथा आहे आहे न आहे। छो न निगाह हुजे जे जे आडो जंहिंजे निगाह जे आडो गैबुल गैब जेको रब आ उहो गैबुल गैब रब ई मख्फी न रहियो त बाक़ी ॿियो कहिड़ो गैब आ जो मुंहिंजे नबी करीम खां मख्फी हुजे। मुंहिंजे महबूब जो गुलाम मुंहिंजे महबूब जो बचड़ो मुझे नबी पाक जो उम्मती मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे खानदान जो चश्मो चराग हजरत पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रदी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था नजर तो इला बिलादिल्लाह जमअल का खरदलत अला हुक्म इत्तिसाली। आए दुनिया वारो बुधी छो मां अब्दुल कादिर जीलानी के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वो शरफ नसीब फरमायो आ जो रूह जमीन ते मुझी नजर आ सजो जहान मुझे आडो इए जे त्रीअ जे मथा सरह जो दाणो पयो हुजे। राईअ जो दाणो त्रीअ ते हूंदो त ॾिसण वारे जे नज़र खां परे कोन हूंदो। हुन जा चारई किनारा चारई तरफ़ नज़र में हूंदा छो त नंढड़ो आ नज़र तुंहिंजी वॾी आ त्रीअ ते पियो आ चारई तरफ़ तुंहिंजा तो वारी राईअ जे दाणे जा तुंहिंजे नज़र जे आॾो हूंदा। हज़रत गौस सकलैन रज़ी अल्लाह तआला अन्हु इन्ही में तमसील ॾेई ॿुधायो आ त मूंखे बि अल्लाह ताला उहा कुवत ऐं ताक़त अता फरमाई आ जो रूह ज़मीन जा बिलादुल्लाह जेके बि अलाह जा मुल्क ऐं शहर आहिनि उहे सभु मुंहिंजे आॾो ईअं जे त्रीअ जे मथां राईअ जो दाणो हुजे। हे त मुझे महबूब जे गुलामन जी निगाह मुल्ला था चवन बराहीन कातिया वारो लिखे तो पियो देवबंदी मौलवी तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को दीवार के पीछे का भी पता नहीं है। नबी करीम के भित जे पुठियां जी भी खबर काने का छा तुंहिंजो अकीदो आ असांजे नबी के भित जे पुठियां जी खबर ना है ॾाढे त ॻाल्हि हा महबूब जे ज़ात बाबरकात के भित जे पुठियां जी खबर ना है चओ आहे जोर सां चओ आहे नाहे चवण वारा गलत था चवन ज्यादती था कन पंहिंजे ईमान के बोड़न था कुरान ऐं हदीस जे खिलाफ था वञन। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी निगाह जेका रूहानी निगाह आ उहा एतरी त वसी आ जो मुझो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था मां त मां आहियां मूंखे त खुदा वॾो शरफ नसीब कयो आ पर मुझे कब्र अनवर जे मथां मुझे वफात का बाद अल्लाह तबारक व तआला हिकड़ो एड़ो फरिश्तो बिहारींदो हिकड़ो फरिश्तो हुंदो जेको मुझे कब्र अनवर जे मथा बीठो हुंदो क़यामत ताईं हुन जी ड्यूटी आ। या रसूल अल्लाह छा कंदो पाण फरमाइन था दुनिया जे कंहिं बि कुंड मां कहिड़े बि हिस्से मां जेकॾहिं को बि उम्मती मुझे मथा दुरूद ओ सलाम पढ़ंदो आ ऐं जहिड़नि लफ़्ज़नि में पढ़ंदो आ जहिड़े सीगे सां पढ़ंदो आ खुदा जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था पिया उहो मलाक सगोरो उन जो आवाज ॿुधंदो आ याद कंदो आ ऐं उन जा लफ़्ज़ मां मोहम्मद करीम खे ॿुधाईंदो आ उन जो नालो भी खणंदो आ उन जे पीउ जो नालो भी खणंदो आ। या रसूल अल्लाह खिपरे जे शहर मां मौलाना अहमद अली साहब फलाना लफ्ज़ सलातो सलाम जा लफ्ज़ बि उहे जेके मौलवी साहब चया हूंदा उहो फरिश्तो अल्लाह जे हबीब जे दरबार में ॿुधाईंदो आ। हाणे मूंखे ॿुधाए त एटे टाइम ते केतिरा आबिद ज़ाहिद सलातुल पढ़ण वारा हल किरोड़े अरबे हल जेके मुंहिंजे मिठड़े हबीब ते सलातो सलाम पढ़नि था हिकिड़ो फरिश्तो आ ऐं सभिनि जा ॿुधे थो सभिनि जा आवाज़ झपे थो सभिनि जा आवाज़ मुंहिंजे महबूब जे दरबार में पहुचाए थो ईअं कोन त गॾु कंदो थो वञे वांदो थी न न उन्हीं टाइम ते सरकार के पहुंचाए तो अड़े जे हबीब जे गुलाम जे खिदमत में महबूब जे खिदमत में बिहड़ वारे गुलाम में एतरी समात में कुवत आ त खुदा जे ज़ात मुझे महबूब मोहम्मद करीम के एतरी ताकत रखी हुंदी। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह भेज पागारा छा अकीदो जो असांजे नबी जूं निगाहूं आहिनि या न आहिनि जेको अल्लाह जे ज़ात जो दीदार करे वो असांजे मथा नज़रूं रखे थो या न आहिनि मुंहिंजे हबीब जूं नज़रूं।
सरकार दो आलम अलैहिस्सलाम जी निगाह मुबारक न थोड़ो बसा का हटी वजे तो पाण हली कोन था सघूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाहुनि जे सदके जहान हले पियो। मुंहिंजो आका रूह कायनात आ, रूह कायनात, कायनात जो रूह आहे त कायनात हले पई। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था राए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल, मां पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात जो दीदार कयो। उहो हबीब जॾहिं मेराज ते पियो वञे त ख़ुदा ताला फरमाए पियो सुबहानल्लज़ी असरा, मुंहिंजे महबूब जे मेराज में शक न कजां। मता चवे कीअं वियो कीअं वियो कीअं वियो, न न मां वठी वियो आहियां, मुंहिंजो शान आहे सुभान, यानी हर कमज़ोरी खां ज़ईफ़ी खां मां पाक आहियां। मां रब ताक़त वारो आहियां तो न ताक़त वारे रब मिठड़े मोहम्मद करीम के मेराज करायो आ। दुरूद पढ़ त मां कुछ तोखे तफ़सीलात ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अब थका त न आहियो, आवाज़ तव्हांजे दुरूद वारो मज़ो सां अचे ई कोन थो पियो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम। वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे प्यारे हबीब आ। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अर्ज़ पे कयूं त मूसा अलैहिस्सलाम मिनथू कयूं, दीदार कोन थियुसि। महबूब पाक दरख़्वास्त कई, ॾाढे चओ कॾहिं बि न, साबिती कोन्हे। पाण बेफ़िक्र थिया सुता पिया आहिनि। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी सब चो रहमतुल्लाह अलैह, जंहिं मर्द मुजाहिद जे कब्र जे मथां अल्लाह ताला किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। ओ आशिक़े रसूल जो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जी मामूली खां मामूली गुस्ताखी बर्दाश्त नथो करे सघे। अॼुकल्ह त मुस्लमान चवंदा मिड़ई धूड़ वञी पाइनि, असांजो छा रवाज थी पियो आहे। सुलह कुली बा मुसलमान अल्लाह अल्लाह, बा ब्राह्मण राम राम। सुनन सां बि पूरा, वहाबन सां बि पूरा, तबलीगन सां बि पूरा, शीयन सां बि पूरा, बेअदब सां बि पूरा, ओ पिछाड़ी वणन सां बि पूरा। ओडेरे जे मेले ते बि तैयार, त पिथोरे जे मेले ते बि तैयार, त दस्तगीर जे यारहीं ते बि तैयार। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह त कयो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, भीलन कोलन में गवाण लिखा ओडेरे जे मेले ते मुसलमान घणा आए या न आहे? पाण करी फरमाए था मन कसर सिवाद कौमिन फहुव मिनहुम। इब्न माजा शरीफ जी हदीस पाक मां तोखे ॾेखारियां, मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेको जंहिं जमात में गॾिजी हुननि जे जमात खे वधाईंदो क़यामत में उन्हनि मां थी उथंदो। मन कसर सिवाद कौमिन फहुव मिनहुम, जेको कंहिं बि क़ौम जी जमात में इज़ाफ़ो कंदो, मिसाल तौर 25 भील 26 हो मुसलमान। अब समझो था अलाए न, ॾाढे त ॻाल्हायो। 25 घणा हल भील आहिनि ऐं 26 हुन सां गॾिजी केरु वियो आहे, त माना 25 मां 26 मुसलमान जे करे थिया न। त साईं फरमाए था मन कसर सिवाद कौमिन, जंहिं कंहिं क़ौम जी जमात वधाई 25 मां 26 थी विया, 3 तबलीगी, चौथो वरी मुसलमान गॾिजी वियो न साईं। 8 देवबंदी, हिकिड़ो वरी नाओ सुन्नी गॾिजी पियो न साईं। पाण करी फरमाए था फहुव मिनहुम, क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि मां उथंदो। हैफ़ मुसलमान तो जे हालत जे कलंदर जे मेले ते बि तूं आ, भेटाईअ जे मेले ते बि तूं आ, रोज़े धणी जे रजबी ते बि तूं आ, मुंहिंजा उडेरे जे लाल जे मेले ते बि तूं आ, वरी ख़ैर जो हल त मुंहिंजा प्यारा दोस्त 7 गुर पीर ते बि तूं आ। हिंदुनि जो मेलो नथो छॾे पियो, मुसलमाननि जो मेलो नथो छॾे पियो, हराम बिदअत वारा कम नथो छॾे पियो। जाथे ॾिस थे पूरो आहे, रबड़ वांगुरु जाथे छिक था थे पूरो। खिलो न, इस्लाह कुछ पंहिंजी कयो, कुछ पाण में तब्दीली पैदा कयो।
अल्लाह ताला शल तहां असांखे मुस्तफ़ा जो सचो उम्मती बनाए। कहिड़ो सुहिणो कलमो भरियो थो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। चप सो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे त चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन सुहिणे कलमे जी लज रखो। अल्लाह ताला शल तो असांखे हिदायत नसीब फरमाए। तो वारी मस्जिद में कॾहिं वाणियो आयो आहे को? ॻाल्हायो था? तूं छो तो हिंदुनि जे मेलनि ते वञे? कहिड़ो तोखे लाचार पियो आहे? उते तूं कहिड़ो क़ुर ॿुधण थो वञे? वरी मोटी ईंदा छा चवंदा? साईं वाह जो भगत हुई। भक्ति फ़क़ीर अची गॾु छा अहिड़ी भगत ॿुधायूं रुॻी तौहीद। हैफ़ मुस्लमान तुंहिंजे हाल ते भींग करे छॾई, ख़ुदा जो कसम तबाही करे छॾी। अल्लाह ताला असांजे हाल ते रहम करे चओ आमीन। कुछ गैरत धार, कुछ गैरत धार। ॻाल्हि पे कयमि आला हज़रत जी, गयूर आलिम दीन जी। ख़ुदा जो कसम आहे हिंदुस्तान जे कंहिं बि कुंड में नबी जे अज़मत ते वार थो थिए, अहमद रज़ा जो कलम जुम्बश में अची थो वञे। 1000 खां वधीक आला हज़रत किताब लिखिया आहिनि। मुंहिंजा दोस्त 1000 हिन बर्रे सगीर जे मौजूदा दौर में अहिड़ो आलिम थियो ई कोन्हे को। जेकॾहिं आला हज़रत बरेली जे शहर में विसाल थो करे वञे, हुन जो जहान मां लाॾाणो थो थिए। मिस्र जो हिकिड़ो आलिम आहे, राति जो ख्वाब पियो लहे त मुहम्मद करीम पंहिंजे सवारी ते रवानो पियो थिए। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह काॾे था वञो पिया? त ख्वाब में मुस्तफ़ा फरमाइनि था बरेली जे शहर में अहमद रज़ा गुज़ारे वियो आहे, मां मोहम्मद हुन जे जनाज़े में वञी रहियो आहे। अदा वर्कर प्यारा हूंदा आहिनि। अॼुकल्ह जो सियासतदान जो को वर्कर हूंदो आहे, मुंहिंजी वर्क वञी कर। पीपल्स पार्टी वारनि खे वर्कर प्यारो आहे, मुस्लिम लीग वारनि खे वर्कर प्यारो आहे। रब जे ज़ात जो कसम आहे मुल्हनि वारी पार्टी खे पंहिंजो वर्कर प्यारो आहे। हर पार्टी खे पंहिंजो वर्कर प्यारो आहे। मुंहिंजे मोहम्मद करीम खे बि पंहिंजा वर्कर प्यारा आहिनि। हाओ या न? ॾाढे ॻाल्हि हाओ या न? जेके मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे अज़मत जो दिफ़ा कंदा आहिनि, उहे बि मुंहिंजे नबी करीम जे ज़ात मां बरकात खे प्यारा आहिनि। उन आलिम जी अखि खुली पई आहे, मिस्र मां हलियो आहे, शाम मां हलियो आहे, हिंदुस्तान जो सफ़र करे बरेली शरीफ़ में पुछाई बाबा अहमद रज़ा मौलवी साहब कहिड़ो आहे, उन सां मुलाक़ात करणी आहे। माण्हुनि चयो त अहमद रज़ा फलाणी तारीख़ फलाणी राति गुज़ारे वियो आहे। हुन जंहिं राति ख्वाब लधो तारीख़ भेटाए त उहा ई राति ई जंहिं राति मोहम्मद करीम खे ईंदे ॾिठो हुई। हे मुझे प्यारे महबूब जे आशिक़ रसूल जो शान और मुझा अदा उहो मुझे महबूब जे ने मेराज वारे वाक़े के अजीब अंदाज में बयान तो करे। दुरूद पढ़तो मां तो अर्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। थकाओ तो छॾे जावां, अञा मां गरम ही कोन थियो आहियां। सुभान अल्लाह। तबारक अल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। मुझा बोला तू बेनियाज़ा। तबारक अल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। उधर तो वो जोश लंतरानी, इधर तकाज़े विसाल के थे। उधर तो वो जोश लंतरानी, इधर तकाज़े विसाल के थे। चो सुभान अल्लाह, ॾाढे चो सुभान अल्लाह। ओ मूसा है जो मिनतू पियो करे, रब ताला छा पियो फरमाए? लंतरानी कौन ॾिसी सघंदे? न तू देखे मुझे मूसा, न चश्मे अंबिया देखे। मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे। अल्लाह अकबर। नारे रिसालत या रसूल अल्लाह, नारे ताकीद हक चार यार, और मुझा प्यारा दोस्त अजीज अब्दुल रहीम गिरोड़ी ॿुधो अथव?
पाड़े में अथव हाँ जेको पिशन गोई पियो करे त रोज़े धणी रबर थींदो सचो शेर ख़ुदा किरोड़े करामतूं उन जूं जोड़ियूं जब्बारा हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा आया ई कोन के त अल्लाह जो वली गई ॿुधाईंदो पियो वञे सिंध जो बरजुस्तो आलिम हो करणो आलिम हो पर शुरू में खारो आलिम हो खारो खारो समझो था खट्टो वेढ़ो कंहिंखे न मञींदो हो काज़ी अहमद वारो बुजुर्ग काज़ी अहमद जे नाले सां जंहिंजो शहर आहे मुंहिंजा प्यारा दोस्त ई पाण हिकिड़े उस्ताद वटि पढ़िया हा मुंहिंजा प्यारा दोस्त हम सब की हा काज़ी अहमद साहब सुल्तान औलिया लुआरी शरीफ़ वारे बुजुर्ग जो मुरीद आहे हे कंहिंजो मुरीद कोन्हे को काज़ी साहब जॾहिं पंहिंजे मुर्शिद ॾे वेंदो हो त अॻ में ईंदो हो गिरोड़ शरीफ़ में राति रहंदो हो गिरोड़ी साहब सां उस्ताद भाई आहे कचहरी कंदो हो राति रही बरातूं रही सुबुह जो वरी पंहिंजे मुर्शिद जे दीदार लावींदो अदा चुरपुर छॾियो त मां ॻाल्हायां माते बि अब्दुर्रहीम जे नाले जो असर आहे मूंखे बि कॾहिं कॾहिं कावड़ ईंदी आहे जो तकीर कंदे बाधा में हलियो ईंदो आहियां महिरबानी कयो मुंहिंजी हालत ते रहम कयो इशारा किनाया चुपड़ी करे वेही ॿुधो त ॿुधायां न त चओ त खणी दुआ घुरां ॿुधो काज़ी अहमद साहब रहमतुल्लाह अलैह दिमाई सॾिबो आहे बुजुर्ग दिमाई दिम हिकिड़ो देह जो नालो हो काज़ी अहमद शहर जे भर में राति अची गिरोड़ शरीफ़ में रहियो मौली साहब सां फ़क़ीर मौली अब्दुर्रहीम सां मंगरे फ़क़ीर सां कचहरी कई सुबुह जो चई हाणे मंगरिया मां वञा थो लुआरी शरीफ़ पंहिंजे मुर्शिद ॾे चई तुंहिंजे पीर खां हिकिड़ो मसइलो त पुछजां चई कहिड़ो चई त नबी पाक जॾहिं अर्श ते वियो हो त महबूब जे मेराज वारी राति नबी पाक जे अर्श जे विच ते ऐं महबूब जे कदमनि वारी जाइ ते अल्लाह ताला हिकिड़ी नूर जी ॾाकण रखी छा रखी आई उन ॾाकण ते मुंहिंजे हबीब कदम रखी अर्श ते वियो हो पंहिंजे पीर खां पुछी अचजां तव्हां ॾाकण पई आहे या खणी छॾी अथनि जागो था ला निंड अथव मुझे महबूब मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मलफूज़ा शरीफ जे चौथे हिस्से में लिखियो आहे त हबीब जी ज़ात बाबरकात जॾहिं मेराज ते पे विया मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात खे कदम खणण जे टाइम ते दिक़त महसूस थी त मथे पंहिंजा पेर रखां का जाइ हुजे हा महबूब जे आॾो हिकिड़ो नूरानी 030647555525 तख्तो अची वियो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उन नूरानी तख्त मां आवाज़ पियो अचे ओ मिठड़ा मोहम्मद माते कदम रखी अर्श ते वञ हज़रत महबूब रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मुंहिंजे विच ते ऐं रब जे विच ते टियों केरु थो ॻाल्हाए मूंखे गैरत थी त ही उहो मक़ाम आहे उहा जाइ आहे उहा हद आहे अहिड़े हद ते मां पहुतो आहियां जो ख़ुदा खां सवाइ मुहम्मद जे ज़ात खां सवाइ टियों आहे कोन कंहिंजो रूह आहे कंहिंजो नूर आहे केरु थो ॻाल्हाए रब जी दरबार मां इरशाद थियो ऐं मुंहिंजा प्यारा हबीब हे रोज़े धणी जहिड़े कामिल लिखियो आहे अल्लाह जे दरबार मां इरशाद थियो आहे मुंहिंजा महबूब कावड़ न कर गुस्सो न कर इहो जेको नूरानी जाया जंहिंमो आवाज़ पियो अचे इहो तुंहिंजी औलाद मजा थींदो जंहिंजो नालो हूंदो अब्दुल कादिर जीलानी नारे तकबीर अल्लाह अकबर नारे रिसालत नारे तहकीक हक चार यार नारे गौसिया या गौसे आजम दस्तगीर नारे विलायत भेज भाई मुझा हबीब इन जे रूह पाक ते लत रख तुंहिंजो कदम इन ते इन जो कदम क़यामत ताईं कुल वलियन ते साईं फरमाइनि था उहा जेका गैरत ही सा मोहब्बत में तब्दील थी वई हाँ गैरत मां वरी मोहब्बत में तब्दीली थी वई हाणे मुंहिंजा प्यारा दोस्त मता कोई माना वठे त पीरान पीर कुल्हो ॾोनो नबी तॾहिं चढ़ियो नन इहा ॻाल्हि कान्हे काहे रूहानियत जो मक़ाम ई निरालो आहे त मुंहिंजा भाउ गिरोड़ी साहब बि अहिड़ी तो ॻाल्हि करे ओ काज़ी अहमद पंहिंजे पीर खां पुछूं अचजां तव्हां ॾाकण पई आया खणी गिरोड़ी शरीफ़ खां मोकिलाए गिरोड़ वारे बुज़ुर्ग खां मोकिलाए
पांजे मुर्शिद सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद जमा रहमतुल्लाह अलैह जे दरबार में जो पहुतो 3 ॾिहाड़ा रही पियो। समझो था अलाए न घणा ॾिहाड़ा? अॼुकल्ह पेजारा निकिरी पिया आहिनि, कारूं निकिरी पियूं आहिनि, लैंड क्रूज़र निकिरी पिया आहिनि। सुबुह जो वियासीं बेस्मिल्लाह ज़ियारत करे धू ॻोठ। हा न साईं, न को दरगाह जी हाज़िरी, न को रहणो, न को सुम्हणो, न को नफ़ल, न को नमाज़ूं। नतीजो बि फैज़ जो ॾिसो त दरिया थो वहे न। अलाह सही सर असांजी हालत हैराम करे। चओ आमीन। ओ मुजाहिदा पंहिंजे कामिल मुर्शिद जे दरवाजे ते रातियूं रहो, सुम्हो टिक नफ़ल पढ़, नमाज़ूं पढ़, अल्लाह खे यादि कर। सोबत जहिड़ी ॿी का शइ कान्हे का जंहिंसां बि तुंहिंजी निस्बत आहे कहिड़े बि पीर खाने सां वाबस्ता आहे। जीलानीअ जो मुरीद आहे, मखदूम जो मुरीद आहे, सहरवर्दीअ जो मुरीद आहे, चिश्तीअ जो मुरीद आहे, नक्शबंदीअ जो मुरीद आहे, कादरीअ जो मुरीद आहे, कहिड़े बि पीर सां तुंहिंजी निस्बत आहे। पर मुजाहिदा पंहिंजे कामिल पीर सां निस्बत कर। घर तो ज़ाते पीर कर दी कबूल, हम खुदा दर ज़ात शामद, हम रसूल। जेकॾहिं कामिल पीर जी तो दामन वरती, ईअं सम्झ तो कि खुदा भी मिलो त रसूल भी मिलो। अल्लाह शल कामिल नसीब करे। ॾाढे चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। काज़ी साहब 3 रातियूं रही, 3 ॾिहाड़ा रही। सुल्तान औलिया खां मोकिलाए जे क़िबला हलूं था, सुवाल विसरीस। हाँ सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी सलात मुझे विछड़े हबीब ते। सोचो तहीं सवाल पुछा न सही, पर भिटाई साहब फरमाए तो जॾहिं मोह मुक़ाबिल थियास त वयूं सभई विसरी। चेतारे चवंदोस सभई ॻाल्हियूं सजणे। हितां वयसि पे त दिलि में ख़्याल हो त महबूब खे सभु कुझु ॿुधाईंदुसि। चेतारे चवंदोस सभई ॻाल्हियूं सजणे, पर जॾहिं मोह मुक़ाबिल थियास त वयुम सभई विसरी। हितां त सूर खणी वियुसि, दर्द खणी वियुसि, त वञी दरख़्वास्तूं ॾींदुसि, वञी अर्ज़ कंदुसि, वञी हे सूर ॿुधाईंदुसि, वञी पंहिंजे मर्द जो इलाज ॻोल्हींदुसि। पर जंहिंमहिल दिलबर जो दीदार थियो, मुर्शिद दा दीदार वे हज़रत बाहू मेकू लख करोड़ा हजाहू। ख्वाजा साहब जो दीदार जो कयई, कादी साहब खां सवाल ई विसरी वियो। साईं क़िबला हाणे मोकल जो वञा। जंहिंमहिल मोकिल आयई तंहिंमहिल ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह हमेशह इस्तग़राक़ी सूरत में हूंदा हुआ, सदाई मुस्तग़रक़ टुंब में। अखियूं मथे खणी चई काज़ी अहमद, जी साईं मोकिलाई थो? हाओ साईं। भला ॾे ख़बर अब्दुर्रहीम गिरोड़ी तोखां सवाल पुछो हो त कोन पुछी? चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हे त मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जा ग़ुलाम। हाओ न साईं। काज़ी साहब जो हाओ क़िबला सवाल कयो हुयई, पाण फरमाइनि था तोखो सवाल करणु विसरी वियो, हाणे बसि कर, सवाल बि मां थो ॿुधायां, जवाब बि मां थो ॿुधायां। सवाल तोखां कयो हुई त महबूब जॾहिं मेराज ते वियो, महबूब जी ज़ात बाबरकात ला नूरानी ॾाकण रखी वई। हबीब जी ज़ात हुन ॾाकण ते चढ़ी ख़ुदा जे ज़ात जे अर्श ते विया, दीदार करे मोटी आया। तोखां सवाल कयो तो ॾाकण पई आहे या खणी विया? हाणे तूं ॿोली साहब ॿुधी छॾिजां त हारून रशीद जे वक़्त में बगदाद फतह कयो आहे। बगदाद जे हिकिड़े पासे करख़ आहे, ॿिए पासे बगदाद आहे, विचां दजलो दरिया थो वहे, जीअं सखर ऐं रोहड़ी जे विचां दरिया वहंदो आहे। हिकिड़े पासे बगदाद, ॿिए पासे
करख जो शहर विचा दजलो दरिया तो वहे। हारून रशीद जी बिन्ही ॻोठनि में हुकूमत आ। पोइ हारून रशीद पंहिंजे अचण वञण जे लाइ पुल ठाराई त हेॾे बि मां वञा हेॾे बि मां वञा। पुल पंहिंजे लाइ ठाराई हुयईं पर उहा पुल अञा पई आहे। राज लंघनि पिया अचनि पिया वञनि पिया। रब जे ज़ात बाबरकात बिला तशबीह थो चवां त ॾाकण त मुहम्मद अरबीअ जे लाइ रखाई हुई पर उहा खई कान अथनि। आशिक अॼु बि अचनि वञनि था। हाय 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 सुभान अल्लाह त चवंदा तगया बलक जुब तमामी रसीद। अलामा गंजीवी तो फरमाए तगया बलक जुब तमामी रसीद गाश यहदारी बनजामी रसीद। अल्लामा गंजवी निज़ामी अलाए कॾहिं पोइ पैदा थियो आहे। चवे थो जॾहिं जिब्रील मुहम्मद करीम अला बुराक काहे आयो हो त उन बुराक जो गाशो मुंहिंजे कुल्हे ते पियो हो। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुझे मिठे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ला हबीब करीम जे ज़ात बाबरकात ला अल्लाह जे ज़ात बाबरकात मूसा के इंतजार पे करायो। ओडे अल्लाह जी ज़ात पे चवे लन तरानी हिते पे चवे सुभान अल्लाजी असरा। चओ सुभान अल्लाह लाड़े जो सुभान अल्लाह जोर सा चओ सुभान अल्लाह। मुझे प्यारे हबीब जी ज़ात बाबरकात मुझा प्यारा दोस्त आरामी हल नेण मुझे महबूब जा बंद लगा पिया हल। खुदा ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील के भी फरमाए ओ प्यारा जिब्रील लब्बैक या रब्बे जलीब इफ्तह अबवाबल जन्नान वबलक अगवादन नीरान। जन्नत जा दरवाजा वनी खोल जहन्नम जा दरवाजा वनी बंद कर। कायनात जे निज़ाम के ब्रेक लगा जेके जागल था तन सभनी के निंड ॾे। ऐं मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम उन रात अल्लाह जे इबादत में काबे में मसरूफ़ आहे। दस्तूर ये हूंदो त मुंहिंजो साईं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाय हाय जमल बैतुल्लाह में इबादत में मसरूफ़ हूंदा हा पोइ रात जे टाइम ते जॾहिं वापसि वेंदा हा जॾहिं बि फारग थींदा हा त साईं जा परवाना साईं सां गॾु हूंदा जुदा न थींदा हा। या हुज पिरनि वटि या कजे पिरनि जी पचार इन्हनि ॿिन्हिनि खां धार शल कादर कंहिंखे न करे। हबीब जे सोबत में रहंदा हा महबूब जे ख़िदमत ग़ुलामी में रहंदा हा। पोइ साईं जॾहिं ख़ैर जो घर रवाना थींदा हा त साईं खे हवेली में पुॼाए जंहिं बि ख़ुशकिस्मत घर वारी जो वारो हूंदो हो उन घर में साईं खे पुॼाए पोइ साहबी पंहिंजे घर हलिया वेंदा। सुबुह जो वरी महबूब पाक अलैहिस्सलाम अञा दर ई कोन खोलींदा त आशिक दरवाज़े ते गई बीठा हूंदा। ओ मुंहिंजा मिठा भाउ अज़ीज़ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा ग़ुलाम अॼु रात में राजवारी मुझे महबूब सां गॾु इंतजार में त पाण इबादत खां फारिग थियनि त घर पुॼाए अचूं पर महबूब जो हुकुम फरमायो आहे तव्हां सभु हलिया वञो छॾियो त मां अकेलो थी पंहिंजे रब जी इबादत कयां। अकेलाईअ में जेको न ख़ुदा खे ॿाॾाइण में मज़ो ई लुत्फ़ आहे। तहज्जुद में छाजे करे फज़ीलत आहे फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मुंहिंजा हबीब तहज्जुद अज़ा कर। इन तहज्जुद जी बरकत अहिड़ी आहे जो मां रब करीम जी ज़ात इन जे सदके में तोखे क़यामत जे ॾिहाड़े मक़ाम महमूद अता फरमाईंदुसि। हज़रत पीर साईं कोटधणी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा त जंहिं शख़्स खे क़ल्ब जी सफ़ाई खपे सो तहज्जुद पढ़े। जंहिं शख़्स खे पंहिंजो क़ल्ब नरम करणो आहे उहो तहज्जुद पढ़े। जेको चवे त मुंहिंजे दिलि जे अंदरि ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थिए उहो तहज्जुद पढ़े। पर जेको चवे त जल्द मां पंहिंजे रब करीम जे ज़ात जी रज़ा हासिल कयां सो तहज्जुद पढ़े। आधी रात जो थी त ॾिस ऐं मुंहिंजा सोना बिस्तरो छॾे सर्दी या गर्मी हुजे पंहिंजे प्यारी निंड खे फिटो करे वज़ू करे जंहिंमहिल लोक सुतो पियो हुजे ऐं तूं बिस्मिल्लाह करे नफ़िल हिकु या ॿ जेके ख़ुदा नसीब करे पढ़ त तोखे कहिड़ो लुत्फ़ थो अचे पियो। सॼे जहान जूं लज़तूं हिकिड़े पासे उन अकेलाई वारे नफ़िल जी लज़त हिकिड़े पासे।
पर अदा गिरोड़ी साहब चवंदो आहे गुड़ न सुञापे ॻाल्हिए जा जा गुड़ न खाओ। गुड़ जी मां केतिरी बि तारीफ़ कयां त मिठो आहे, लज़ीज़ आहे, सुठो आहे, सुहिणो आहे, तोखे मज़ो कोन ईंदो, पर जंहिं महिल गुड़ जी गड़ी वात में विझंदे ख़बर पवंदी त छा थींदो आहे। तहज्जुद जी कहिड़ी तोखे फज़ीलत ॿुधायां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, मुंहिंजो मशवरो क़बूल कर, हिकिड़ो दफ़ो, ॿ दफ़ा, 4 दफ़ा कॾहिं उथी त ॾिस, इंशा अल्लाह ताला तोखे उहा लज़त ईंदी जो सॼी ज़िंदगी में कंहिं इबादत में तोखे मज़ो कोन आयो हूंदो। अल्लाह ताला शल तव्हां असांखे तहज्जुद गुज़ार बणाए। अल्लाह ताला शल असांखे तव्हांखे सभिनि जे औलाद खे बि नेक ऐं सालिह बणाए। महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अॼु अल्लाह जे इबादत में अकेला मसरूफ़न हुकुम थियो, पंहिंजा पंहिंजा महबूब जा ग़ुलाम पंहिंजा पंहिंजा रस्ता वठी हलिया विया, पर सुबुह जे इंतज़ार में हन। अल सबाह मर्दुमा बकारो बारो रवंद बला कशान मोहब्बत बकू ए यारो रवंद। सुबुह थींदो आहे, दुकानदार दुकान ते वेंदो आहे, हारी हर ते वेंदो आहे, नौकरी वारो नौकरी ते वेंदो आहे, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे कमकार सां निकिरी वेंदो आहे, पर मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जा परवाना हुन खां कारोबार विसरी वेंदा हुआ, कुझु बि कोन कंदा हुआ। जीअं जो सुबुह जो उथंदा हुआ त रसूलुल्लाह जे दरवाज़े ते अची बीहंदा हुआ। छाजे लाइ? त दिलबर अचे त दीदार थिए। चओ सुभान अल्लाह। दीदार जहिड़ी का शइ आहे? हाँ, मुंहिंजा सोना, महबूब जो दीदार जंहिंखे थी वञे सो सिद्दीक बणिजी वञे, महबूब जो जंहिंखे दीदार थी वञे सो फारूक बणिजी वञे, महबूब करीम जो जंहिंखे दीदार थी वञे सो उस्मान ज़िन्नूरैन बणिजी वञे, महबूब जो जंहिंखे दीदार थी वञे सो हैदर करार थी वञे। मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद मौलवी फ़कीर हाजी फैज़ मोहम्मद राजड़ बसी वारो उस्ताद साईं मूंखे पाण ॿुधायो, हिकु दफ़ो न 10 दफ़ा पाण फरमाइनि था त मुंहिंजे उस्ताद हाजी फैज़ मोहम्मद मरहूम जंहिंजो पीर साईं सूर्या बादशाह पंहिंजे किताब में बार बार ज़िक्र कयो आहे त जेकॾहिं तव्हांखे मसइलो पुछणो आहे त वञी पुछो मुंहिंजे मौलवी हाजी फैज़ मोहम्मद खां। वॾो कामिल दरवेश हो, फ़कीर हो। साईं फरमाईंदा हुआ त हाजी फैज़ मोहम्मद, उस्ताद फैज़ मोहम्मद साहब रहमतुल्लाह अलैहि खे दिलि में ख़्यालु थियो त दुरूद पढ़ां, पर नियत इहा कई त निंड में न, जागंदे रसूलुल्लाह जो दीदार कयां। कीअं दीदार कयां? चओ जागंदे। ॾाढे जो कीअं कयां? भाग वारा घणा ई हूंदा जिन खे महबूब जो निंड में त दीदार थींदो आहे, पर के ख़ुशकिस्मत जिन खे जागंदे बि थिए। हाजी साहब किरोड़ सलात पढ़ी, किरोड़। घणी पढ़ियई? मामूली ॻाल्हि कान्हे साईं, किरोड़ दुरूद पढ़ियई, पर दीदार कोन पियो थिए। हिकिड़े ॾियारे सोमणीअ जी निमाज़ पढ़ी वेठो आहे, हिकिड़ो पंजाबी महिमान अची टिकियो आहे। ओ हाजी साहब मां मुसाफ़िर आहियां। हाजी साहब हुनखे मानी खाराई आहे, निमाज़ हुन पढ़ी आहे। हाजी साहब हुनखे बांह खां वठी चए हल त तोखे उताक में सुम्हारे अचां। चई साईं मां मस्जिद में सुम्हंदुसि। बाबा तूं मुसाफ़िर आहे, उताक ॾे सुम्ह। हाजी साहब जी मर्ज़ी हुजे त अकेलो हुजां, ॿियो को हुजे कोन, मां मुंहिंजे हबीब ते दरूद वेही पढ़ां। हे सुम्हंदो त मुंहिंजे ख़्याल में खांजाणो पवंदो। हो हिकिड़ी ॻाल्हि ते, हो ॿी ॻाल्हि ते। नेठि हुन महिमान ज़िद कोसे मैं इथां ई सुम्हसां। अबा जागो था ला निंड अथव? अबा सुम्हसीं त सुम्ह पओ। हाजी साहब हुनखे विरांडे में खट ॾिनी आहे, विरांडे में बिस्तरो ॾिनो आहे, सुम्ही पियो आहे। हाजी साहब अंदर मेहराब जे भर में वेही तस्बीह खणी हबीबन ते दुरूद पढ़ियो आहे। सलातो अस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। पढ़ो पढ़ो, अस्सलातो अस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातो अस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। किरोड़ दुरूद आगे पढ़ी चुको आहे, पर हाजी साहब अञा अधु तस्बीह बि कान पढ़ी आहे, 50 मणिया बि अञा कोन पढ़िया। पढ़ंदे पढ़ंदे दिल में ख़्याल कई, ओ फैज़ मोहम्मद, पाण खे पियो चवे अंगल त वॾो कयो थी त नबी करीम खे रूबरू ॾिसां। तूं केरु थींदो आहे जो मोहम्मद अरबी सां अहिड़ा अंगल करे?
हबीबन जी ज़ात जेको अर्शन जो मेहमान ला मकान ते वञण वारो जिब्रील जो मुंतज़िर जेको बुराक ते चढ़ी वञे अबू बकर जहिड़ा जंहिंजे दर ते दाया दरबान थी बीहल हज़रत महबूब अला हुज्जत पियो करी त नबी पाक जो दीदार कया पर जेकॾहिं मदीने वारो राज़ी बि थी पवई ओ फैज़ मोहम्मद तो वटि हली बि खणी अचई काथे नबी करीम खे विहारींदे तो वटि बिस्तरा नाहिल तो वटि हंध नाहिल तो वटि जाइ नाहे काथे नबी करीम जी ज़ात खे विहारींदे इए चई अखियुनि मां लुड़क वही आया चवे तो ॿी त शइ कान्हे का अखियुनि में थी वेहो त वारे छपर ढकिया तोखे न ॾिसे ॾे हो ऐं आउं न ॾिसां को ॿियो ओ फैज़ मोहम्मद जेकॾहिं तुंहिंजो भाग थी पवे नबी करीम अचे त ॿी त तो वटि जाइ कान्हे जेकर मुहम्मद मिठे खे अखियुनि में वेहारिया काथे वेहारिया ॾाढे चो काथे विहारिया ज़ोर सां त चओ काथे विहारिया जंहिंमहिल न चई त महबूब खे काथे विहारिया वरी चई त अखियुनि में विहारिया बस इहे अखर चवणा हा ख़ुलूस जी देर ही करोड़ जी ज़रूरत कान ही लख जी ज़रूरत कान ही पदम जी ज़रूरत कान ही ख़ुलूस सां चई त हबीब खे अखियुनि में विहारिया अञा जो निहारे त मस्जिद जे मिहराब वारी दीवार खजी वई आहे मदीनो नज़र पियो अचे अञा जो निहारे त ॿिन्ही जान जो सरदार हलंदो पियो अचे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार यार ओ मुंहिंजा भेज बगर मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं उस्ताद सही रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा देर कान थी आ मस्जिद में महबूब जी ज़ात ज़ाहिर पहुची विया पाण फरमाइनि था ओ फैज़ मोहम्मद असां तुंहिंजे दावत ते आया सोणो नवाज़े त ईअं नवाज़ींदो आहे हाजी साहब बेख्तियार थी वियो दीदार कई पाण फरमायो था हाणे असीं हलूं था पाण करीम थोरो पुठीरा थिया दीवार दीवारनि जहिड़ी उहा रोशनी ख़त्म थी वई उहो नज़ारो ख़त्म थी वियो उहो जेको पंजाबी सुतो पियो हो उहो तड़पण लॻो फतकण लॻो उथी वेही रहियो आहे ओ हाजी साहब मूं हाणे ख्वाब लधो आहे त मुहम्मद अरबी मस्जिद में आयो आहे हाजी साहब तो फरमाए सब्र कर जे तो सब्र नथो अचे दिल फाटे थी मुंहिंजा प्यारा दोस्तो रड़ियूं करे दाहूं करे हुन जी दिल मां आवाज़ निकिरनि पिया दुरूदनि जा सलामनि जा थोरी देर में हुन जी दिल फाटी पई हुन ग़रीब जो दम परवाज़ थी थो वञे पियो वफ़ात करे थो वञे साईं फरमाईंदा ख़बर नाहे अलाए हुन महिमान जो भाग हो अलाए फैज़ मोहम्मद जो भाग हो मुंहिंजा दोस्त हबीब जी ज़ात जे नवाज़ींदो आहे त ईअं बि नवाज़ींदो आहे हो या न दिलबर जो दीदार थे तो ये भी थी ना सही जरूरत मोहब्बत जी आ अज मुझे महबूब जा आशिक हबीब के चवन था किबला तू असा के छड़ी तो पाण फरमाता ता घर हलिया वनो छड़ो तो मां अकेलो पांजे रब जो दीदार कया रब जी अकेली थी इबादत कया खुदा जे इबादत में मुझो हबीब मसरूफ आ असाब घर दे हलिया मुझो महबूब अल्लाह जैसी ते चाहो खुदा जे इबादत में मसरूफ रहो आखिरकार पाण करीम आधी रात लड़े का पो सिद्धो बीबी उम्मे हानी जे घर वया कंहिंजे घर वया उम्मे हानी केरा मुझे महबूब पाक जी सगी सौट हजरत अली जी भेड़ा महबूब पाक जी ज़ात उन जे घर वया आधी रात जो टाइम आ कड़ो खड़कायो थन बीबी साहब दर खोलियो आ केर दरवाजे ते पाण फरमाइन था उहो जंहिंजे ला अल्लाह जी ज़ात जान जोड़ियो आ दरवाजो खुलियो महबूब के अर्ज कई कि भला आधी रात जो किया चढ़ थियो आ पाण फरमाइन था उम्मे हानी को मेहमान तो वट अचे त टिकाईंदी बीबी साहब के ख्याल थियो त हबीबन वट मेहमान जॾहिं घणा ईंदा हा त पाण वरी मेहमान विरहाईंदा हा ब तू वठी वन चार तू वठी वन हदीस में ईंदो आहे घणा मेहमान आया हिकिड़ो सभिनि में घणे खाइण वारो मेहमान हो सभिनी सन्हा सन्हा ॾिठी गरीब गरीब वठी आ उन थुल्हे मोटे खाइणे खे खथ ई कोन लाथो हबीबन करीम फरमाया तोखे को कोन वठी वियो आहे चई किबला मूंखे को कोन वठी वियो आहे पाण फरमाया तोखे मां मुहम्मद थो वठी हलां सुभान अल्लाह वाह रहमत वारा नबी तो ता कुर्बान वञा झोली तेरी तंग है उनके यहाँ कमी नहीं असा जी झोली खाली आ रहमत लिल आलमीन तो कमी काने का जेके मुझे मुस्तफा रंगियो ताजा बई जहान मोचारा चवंदा आहिनि त वॾे खां वॾो सखी हो हातिम ताई अबा केर
उन्हीअ सखावत जे लाइ 40 दरवाज़ा पंहिंजे महलात खे ठाराया हा। घणा दरवाज़ा? ॾाढे त चओ वॾा, ॿिली थकिजो न, मूंखे बि न थकायो। घणा दरवाज़ा? पोइ हुन छो 40 दरवाज़ा ठाराया? त दुनिया में रिकॉर्ड क़ाइमु थिए, हिन दर तां घुर त ॼाए, वरी हुते सुवाल कर त उते ॼाए, वरी 3 ते चौथे ते, तव्हां त 40 दरवाज़नि तां सुवाल करे वरी 41 दरवाज़े ते वल नवी सवी त वरी थकिजा न, कक न थिया, वरी बि ॼाए। हा या न? मुंहिंजे रब नबी करीम जो दर हुई हिकिड़ो, 40 दरवाज़नि तां पिनण वारो ढापे कोन थो, वरी बि हुन वटि खोटी आहे, वरी बि सुवाल थो करे। मुंहिंजे महबूब जो दर हुई हिकिड़ो, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। आला हजरत फरमाए, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। नबी करीम फरमाइन था, ओ हातिम ताई जे दर ते वञण वारा, तू 40 दरनि तां पिने, पोइ बि तुंहिंजो पेट न भरजे। मां मुहम्मद जो अहिड़ो दरवाज़ो आहे, हिकिड़ो दफ़ो ॾियां त क़यामत ताईं रंगे छॾां, अहिड़ो भरे छॾां जो तूं क़यामत ताईं जहान खे पियो ॾे, तो वटां माण्हू खट वठण वारा थकिजी पवंदा। मुहम्मद जे गदा जे दरवाज़े तां जहान खुटी कोन सघंदो। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। तव्हां बि त चओ, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। अल्लाह ताला तव्हां असांखे नबी जी मोहब्बत नसीब फरमाए, हुजूर जे दरवाज़े तां अल्लाह ताला फैज़ नसीब फरमाए। मां हाणे तव्हांखां इजाज़त घुरंदुसि, दुआ घुरंदुसि, मेराज जो किसो न को खुटंदो न को जान छुटंदी। महबूब जे ज़ात बाबरकात इश्क मोहब्बत में ख़ुदा जियारे, इश्क में मारे। महबूब जी ज़ात बाबरकात जो अदब नसीब फरमाए। दुआ कयो हे रोज़े धनी रहमतुल्लाह जो फैज़ अल्लाह ताला क़यामत ताईं जारी सारी फरमाए। हज़रत क़िबला मुफ्ती साहब तशरीफ़ रखनि था, सदारती कलमात पंहिंजा फरमाईंदा, उन खां पोइ साईं दुआ घुरंदा। मूंखां इहो को सुवाल कयो वियो आहे, शायदि इन जा 2 जवाब ॾेई पोइ साईं क़िबला मुफ्ती साहब खे तकलीफ़ ॾींदासीं। दुरूद पढ़ो त मां कुझु अर्ज़ु कयां। सवालात मुस्लमान अस्सलाम अलैकुम जे बजाय हर फ़िरके वारे सां ओड़े नमूने पेश ईंदा आहिनि। भाई राम राम, जेकॾहिं कोई ॿिया मुजरा सम्झो था न साईं, जहिड़ो माण्हू जहिड़ो चवंदा वे देस तहिड़ो वेस कयो वेठा आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अस्सलाम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां हक़नि मां हिकिड़ो हक़ आहे। पाण करीमन फरमात मुस्लमान जो मुस्लमान ते हक़ आहे त जॾहिं मुस्लमान मुस्लमान सां मिले त हुनखे चवे अस्सलामु अलैकुम, हक़ अदा करे। ऐं हुनखे छा चवणु खपे? वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। जे हू चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह त हू चवे वालेकुम सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू। जे हू चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू त हू चवेसि वालेकुम सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू व मग़फ़िरतुहू। इज़ा हुय्यितुम बितहिय्यतिन फहय्यू बिअहसन मिनहा औ रुद्दूहा। जॾहिं तव्हां कंहिंखे वालेकुम सलाम जो जवाब ॾियो त ओहड़ो ॾियो या उन खां सुहिणो ॾेई छॾियो। गैर मुस्लिम खे अस्सलाम वालेकुम न आहे चवणो, मुस्लमान खे अस्सलाम वालेकुम चवणो आहे। गैर मुस्लिम खे उन जे रवाज मुताबिक़ जेकॾहिं हुन जो सलाम कई त ईमान खां ख़ारिज थी वेंदो। छो तो पंहिंजे पाण खे ईमान खां कढी कहिड़ो तो गिलाचार पियो आहे। हुनखे खणी रवाज मुताबिक़ भले आहे ख़ुशि आहे चङो भलो बसि, बाक़ी हुननि वारो हो करे राम राम तूं बि कुझु सतराम तूं बि कंदो त तोखे कहिड़ो लाचार पियो, तूंखे शौक़ु आहे हिंदू थियण जो। अलाह शल पनाह ॾेई चवां। ॿियो अर्ज़ु आहे त साॻी ॻाल्हि आहे, मुस्लमान हिंदुनि ते सलाम वराईंदा आहिनि। हिकिड़ो ई माण्हूअ खे कावड़ी इला छा 2 चिठियूं लिखियईं। बहरहाल जमात सगोरी महिरबानी करे उथिजो न, छाजे करे त हेतिरो सारो तव्हां ईअं सम्झो त फ़सुलु कायो आहे
झार हकली आ लाबारो कयो थव गाह बि गाहियो थव हाणे अन्न पियो आहे ॿार में महबूब फरमाए था जेको दुआ नथो घुरे गोया अन्न ॿार में छॾे हलियो वियो त को बि न उथे हज़रत क़िबला मुफ्ती साहब जन ख़िताब लाजवाब फरमाईंदा दुआ घुरंदा ईअं सम्झो त ख़ुदा ताला तव्हांजी ॿार सलामत कंदो सभु को पंहिंजूं ॿार अन्न सां झोलियूं भरे घर वापसि मोटी वेंदो हज़रत मुफ्ती साहब जन खे असां अर्ज़ु कंदासीं ॿ टे कैसेटूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जूं मीलादुन नबी मोरे जो मौज़ू नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तो लिखे त शिया था चवनि त जॾहिं महबूब बुरको मटायो हो त टई यार सॻोरा जनाज़े ते कोन हा शिया था चवनि पर शियनि खे चओ त अवां पंहिंजो किताब उसूल काफ़ी पढ़ो असां मुसलमाननि जो आहे बुखारी शरीफ़ हदीस जो किताब शिया वरी चवंदा आहिनि त न असांजो आहे हदीस जो किताब उसूल काफ़ी जेको इमाम जाफ़र सादिक खां रिवायत थियल आहे ऐं नबी करीम जूं अहल बैत खां हदीसूं उन में बयान थियल आहिनि उन में लिखियो पियो आहे बाब दफ़नुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में त जॾहिं महबूबन करीमन जो विसाल थियो त महबूब जे विसाल वारे टाइम ते जनाज़े वारे टाइम ते मदीने जा नंढा वॾा पोढ़ा जवान मुहाजिर अंसार मर्द औरतूं बलक को बि कोन रहियो सभु जा किताब बि शीए जो उन में लिखियल आहे त सभु हुआ अबू बकर बि हो उमर साईं बि हो उस्मान साईं बि हो हज़रत अली साईं बि हो तमाम सहाबी हा मुहाजिर बि हुआ अंसार बि हुआ मर्द बि हुआ औरतूं बि हूं ॿार बि हुआ पोढ़ा बि हुआ जवान बि हुआ हाणे हे हमरा भंग जो कूंडो पीजे घर घोट वलीअ जी ओट हिकिड़ो शियो मवाली हो मंझंदि ते सुतो पियो हो भंग जो वॾो कूंडो पी सुतो अची आधी राति खां पोइ मोड़ा खा माई चओ खमीस जो वरी एॾो फहको कीअं थींदो जे खमीस में अंदर मां बि हुयुसि अब सम्झो था अलाए न भंग जो कूंडो पी ॿ ज़ालूं हुसि हिकिड़ी ज़ाल खे चई मासी पाणी त ॾे ॿी थी चवेसि मुआ मारिया मासी न चओ ज़ाल थी चङो भला अधी तूं ॾे हाणे जेको इन हाल में हुजे तंहिंखे वरी कहिड़ी ख़बर त अबू बकर जनाज़े में हुयो या कोन हो तूं वञी मकान में थुकूं चट तोखे कहिड़ी ख़बर हदीस क़ुरान जी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह।